हिकड़ो मानू साईं इस्तक़बाल में रहंदो न साईं तो जेको खलीफ़ो पोयां आयो उन दिल में सोचो अच्छा ले छा थियो आहे फ़क़ीरन खे जो साईं जो इस्तक़बाल ई कोन था करे सभु वेठा आहिनि त हिकिड़ो माण्हू कोन वेठो दिल में सोची फ़क़ीर में जज़्बो शुरू थी वियो अहिड़ो जज़्बो फ़क़ीर जा कपिड़ा फाटी विया पोइ हिते ईअं ॾिसी फरमाए त असांजी मर्ज़ी आहे जेके विहारियूं जेके ॿुधायूं असांजी मर्ज़ी आहे
तो हमारा बतो लोग करेगा ना जे बोले खाते हैं उन्हें मकान छेड़ो बन दिए अब ये माल का के कौन ना और उन्हें मतलब वो छेड़ो ना वो में तो और जरा वापस वो दिए वालो बलिए ने लिया तो खबर बेटी वही का मोरो मोरी आयो मौका मिलो अरे इतनी शांति या सोन है ना दी हुई और इनके मकान छेड़ो नहीं आया हुआ वो तो बलिए अल्लाह ने नूर साथ दिया दो देखो अल्लाह फरमाए रमाने का जंग जो ऐलान हो गया तो पति न तो लगे ए बदलावाद मांगने वालों ए सरकार हमें देने वालों ए चाहे होता अल्लाह राजी दी होती का दिल पर देंगे राजी करा अल्लाह वालों राजी दी एक लोग उधर जला वालों गरीब को मिस्कीन को मुरीद मिलोगे मिस्कीन गरीब आया तो भागवा खरीदा लगनिया उधर गए पन्ने से मर के लीक दिली चेहरी जो तो देते हिंदे हिंदे तो मेरे हर दुकानदार रुपये उड़ी दो कमाल हो तो बोले तो ये के जो कमाल हो जैसे मैंने दुकानदार हो तो नहीं क्या किसी है क्या रुपये उड़े ही करे न पूछा वही के लिए दरगाह आने जो हम लोग वाला हो रहे के लिए तेरी मिस्कीन हो तो तेरी मुर्म के फलाने को दे के यार दुआ रुपयों के हर दुकानदार लिए दो उन्हें तो बोला ये पन्नो ओरिया करे वाली नहीं पूरी तो सुभान अल्लाह ठीक है 10 रुपया आते दुकानदार के देखा है तो 10 रुपया और ये कोई ना लोगों के जो बुजुर्ग उन्होंने क्या उनके इतने बुजुर्ग नहीं कदे नहीं मिल 2 रुपये भाई 2 बुजुर्ग नहीं पासे में पूरी आने मुझे रोज 10 रुपया मिलना है भाई पन्नो मुके दे भाई होने पासे में भी पुणे दी तो 100 रुपया कौन जी सुभान अल्लाह आने जे दुकानदार ने तो 100 रुपया हिन्न के करने की वहम अति गुमान अति सोच थी इस माटी वाले मुके दे 100 रुपया के ने जरूरत नहीं करेगा जैसे तमाम मुके दे 100 रुपया अल्लाह ने बुजुर्ग मुके दे ना दिया मिसाल है जो समझाने को है ना अल्लाह ने बुजुर्ग भला देखो रुपयों को तो मिलो है ना हिकड़ी ही कोई भलाइयों के पन्नों में बनो ये लीक तो है ना एक भली जायो लीक जो बुद्ध के जाती बाकी बचू बा बुड़ू आए जे दुकान जाते बने मैं बुड़ू वो रुपयों न दिए हेलो धंधो वाली वापस मोटी आयो अरे मुंह तो जुल्म करे चलो कमाल सजो रुपए तो हो वो लीक तो होता जे कहते हैं तो के दिन हम वो फायदो मिले ये जाते हैं मुझे पीर दिल पर फायदो फायदा तो मानो मुझे इतना तो करना हम मुझे सही दा करना असा गुनहगार हो जाती पर कामयाबी निगाह में दी जाती है इन निगाह दुनिया का आसमान में होती है इब्राहिम ने नादो लिखो मलाइका के नाला का लिखल अब की का नाला दा लिखो कहीं लोहे महफूज के नाला लेकर वाले के नाला आजा दोस्त लेके मुकर्रर नाला आजा बस की नाला है इब्राहिम ने नदम फरमाया इन्हीं में मुदो गवारे इब्राहिम अन्या तो के इब्राहिम को मिलिया ना बुजुर्ग को न तो आए एक खास रब का वली आइन उन्हें तो के हुक्म मिलवा उन्हें का नाला का लिखाओ इब्राहिम ने नदम फरमाया बराबर वली नया बुजुर्ग नया भला वली आवाज आयो ओ मलाइको जे मुझे वलिया से मोहब्बत
नींद हाजिर अजत रात काबल दीनत दे अख आले अजत उछगारो देना रोज लाले ताककर कामिल साए तो छगाओ मात दीवाना वो दिल पर रंग लाए तो छगा सल्लल्लाहु अलैहि कंप्यूटर कौन हो हथन में निकला होया मौलाना रूमी की वटी मेहनत करो हथन राती को बोले जो हो तेरे मौलाना रूमी के हिकड़ो किताब कबर को ले लो सुभान अल्लाह अब ये किताब दा काढेगा यदि फकीर जो ये सब किताब में पानी में बोले देते हैं काबर वटी बनाए न मुझे मेहनत बर्बाद कर दी कहां ये किताब काढो ना जो हिंद के पढ़ाना मौलाना रूमी फकीर के जोड़ाए मौलाना रूमी के भजे के फकीर होरिया होरिया तो जबर पुजे तो लगो हिंदू से बड़े सुभान अल्लाह अल्लाह का तो दिल पर तो थकले ही ना सुभान अल्लाह मौलाना साजे वालों के जोड़ाए को देखो जी तो भीग कर चल जाए सब किताब पानी जो चला गई ये किताब गई नहीं रहा आने में ये किताब कल हो सके फकीर जो मौलाना का वाला लगे किताब को के सही साले में जाकर वो बोल मारी दे किताब पानी वाला किए सही करेगी ने तेरे वाले शम्स कबरेगा पानी दे होद में गिरोगा वो किताब मुदल पानी वाला तेरे वाले पानी में कदे भी ठंड को डोबेगा किताब में धूल पे उड़ावे मौलाना क्या जो बोलेगी लो एक रोटी लोगा हे तुम पर होई ना है तेरे माला शम्स कबरेगा तो मौलाना इनके रोइलमा क्या मौलाना रूमी करो फकीर तो रोइलमा पयोना है माला वो पानी वालो किताब उनका किताब पानी वालो पुस्तक किताब पानी में बहाना करे छन तोड़िए किताब में भूल पयोगा में आने मौलाना रूमी को बोले फकीर एक ही तरीके रोइलमा ओ मस्त फकीर
पर तेरे कल्ब जे मथा हज़रात नक्शबंदी वलीउल्लाह जी आंगुर लगी वञे के तेरी नाम मिलदा उनके कल्ब नसीब थी दो अली फिरी वञे बुखन जानो हुयो अली दरगाह छड़े वञे पर वली मानो है के कल्ब नसीब थी दो आई नंढिया वॾी मिलाद में ज़रूर मिलंदी सुभाणे मिलंदी भला मिलाद खपई न कोन खपई अरे जोर के जोर ॾींदो और जेके मवाली नोट मवाली ॾींदा आहिनि वली वॾे हेड़ा सोजरा वली ॾींदा आहिनि अलाह उलिया के कोन ईअं नथो त मां गुनहगार आहियां अले अलाह मां बि ॾींहुं हलाईंदे पर दिल में हथ खणंदो इंशाअल्लाह ताला मलाइको आमीन कंदा बेवाई बार ॾींदा रब्बी हवता हमें तो मुझे दिल राजी गया हाने अच जेगा जाए गुरी का तो कटे जे हाने जे दिल पर नहीं तो कटे मापी वाला जेगा जाए गुरी तो के तो ने तेरी इमरान वाली भाषा को के पर अल्लाह वाला गाना की मोहब्बत करनी है मदीने वालों दीन करनो साईं बाकी बुला फरमायो अब जेका बसे गुरी का तो के दिया तो मुझे दिल राजी कर दिया के मुझे गुरान के नहीं मुझे हाथ तो मुझे दिल राजी किया कहती मुझे पान केड़ो बनायो तो सुभान अल्लाह अरे कितने से बाकी मिला कि ते नाम वही बहुत सी मानी बचाना साईं जरा भाई लोग अगर की का दुआ और की का से नहीं लोग के अल्लाह करे जया सोन चांदी पैसा डॉलर जन्नत देखा दे तरी के न मुझे पान केड़ो बनायो साईं फरमाया तो ने वो थाम नाए वो दुआन करना है अल्लाह वाला वडी दिल होनी राजन के बुधाए वो चाहे लींदा रमो जी यार खमो जी यार रमो ना पंजा जखम लिखाए अल्लाह तुझो सोर तुझो सिरवा पंजा जखम लिखाए अल्लाह तुझो सोर तुझो सिरवा इतने मल्लम मिले न मिले बदलून खर खरवा साईं बाकी मिला तेरी डाली नानवाई दी तेरी डाली बाकी मिला रहमतुल्लाह चलो चलो उन्हें बोलती नानवाई लो ओ चलो साईं बाकी मिला लो बस तेरी अनतई बेहोश हो जिंदगी हने का बोलती वलीउल्लाह ने भाई दिनो बल्कि पान चलो के वलीउल्लाह निकाह करे तब फायद राणो बनाए दींदो असा जेकरी पीर के दिल दी है ओतरो दिल पर फायद दींदो दादी मिली पटको मिलो कल चोरी कंदो जो इमाम तो बीठो मुसले दे सही तो मैं उठारे देखारे पाण के जावे गाला कल चोरी कंदो हो लोहा बता दींदो अने इमाम तो
त पोयां लॻियल हुजे अब असांखे इनाम अरजेला अल्लाह माता हथ करे ॾियो त तव्हांखे एतिरा लख ॾींदासूं हाणे महिरबानी करे ॿुधायो अल्लाह उहो धारे रखी ॾियो धारे न ॿुधे त पुलिस कोन्हा मिले थो सुभाणे अल्लाह ऐं पीर बि ॾाढा मुतला उन जो नालो वरी बदिली करे ॿियो रखे ॾियो अॻे तेॾा नाला एक ॾींहुं इहे रखंदो आहे गुज़री खे ॾाढी छॾी पटंदो ॿुधई केस न त माण्हू खणी विया सुभाणे अल्लाह सूबेदार आयो कई त तूं सिहन करे पन में तुंहिंजी दरगाह हे माण्हू कंदो खाराई न बनीअ अथई न कारोबार अथई न नौकिरी अथई माण्हू जे धीउ जो निकिरंदो थोरी ऐं माण्हुनि जो वठो वञी गसबनि जो हुंकार लॻी पई आहे हे माण्हुनि जो सुख बिगाए छॾियो आहे 3 ॾींहंनि में असांजो लाकर दिलो छॾे हलियो वञो साईं पीर जा फरमाईंदा हुआ मुसलमान आई ये भी मुसलमान है कुरान जो पढ़ियल आहे सूबेदार आयो खणी वियो फरमाईंदा तूं वञी कुरान शरीफ़ खणी आ कुरान शरीफ़ कबट मां खणी आयो सूबेदार इएं कुरान शरीफ़ खे वर्क खोलींदो कुरान शरीफ़ हुयो ओड़ो हुयो उहो कुरान शरीफ़ वठी ऐं वर्क मूंखे ॾे हीअं जो वर्क खोले त 500 जो नोट ॿियो वर्क वराए त 1000 जो नोट ऐं सूबेदार असां वटि हीउ सिधो केॾी महिल असांखे ज़रूरत पवंदी आहे असां पंहिंजे रब जे मुतवजा थींदा आहियूं असांखे अल्लाह केॾी मदद करे छॾींदो बिलाल पीर महबूब सुभानी रहमतुल्लाह अलैहि फरमाईंदा अल्लाह जी ज़ात जो कसम रूह ज़मीन जा मर्द मुंहिंजा पुट बणजी वञनि रूह ज़मीन जूं औरतूं मुंहिंजो न्याणियूं बणजी वञनि कणिक जो दाणो हिकिड़ो दाणो रुपए में मिले एॾी महांगाई पर अल्लाह जी ज़ात जो कसम मुंहिंजे दिल जेतिरो फिकर न आहे हिन अयाद खे कीअं कयां मुंहिंजो अल्लाह जो मुंहिंजी मददगार आहे वयरज़ुक़हु मिन हैसु ला यहतसिब कुरान फरमाए थी जाए का मुंहिंजी सांस मां रहंदो मैं कि जो अकुल को कम कोन्हे थो उन जाए का मां रोज़ी अल्लाह जा मोकिलींदो आहे बगदाद में मस्जिद हुजे उन मुकाम ठाहे वेठा हुया हिकिड़ो त मौला तूं पंहिंजे खज़ाने मां खारा मथां को वांदे मया कढी हिकिड़ो त उमर खे का वॾी सखियाणी हुई बगदाद में रहंदी हुई वॾी औरत का सखियाणी हुई चई त उमर खे तूं पंहिंजे खज़ाने मां खारा उहा औरत वॾी मस्जिद करीम जानी ॾिसां मुला पाण में ॾाढा चवनि हिकिड़ो चए मौला तूं पंहिंजे खज़ाने मां खारा ॿियो चए त न उमर खे तूं पंहिंजे खज़ाने मां खारा और सुभाणे तव्हां जो मां पटेल थी वियो आहियां सुभाणे हाणे उमर खे छा कयो जेको थिए त उमर खे तूं पंहिंजे खज़ाने में खारा न उन जो वरी कुकर दिबा करे ठाहे चीरे उन में अंदरि सोन चांदी अशरत विझी पोइ उन टेके चारे में वेही थो थिए त उमर खे तूं पंहिंजे खज़ाने में खारा हो जो गरी वियो त मौला तूं पंहिंजे खज़ाने में खारा सुभाणे जा उमर खे चांदो ॾिनी मां हिनखे खारायां थी मौला तूं पंहिंजे खज़ाने मां ॾे उन ॾे वरी थली मानी ॾियारे मोकिली हिकिड़ो ॾींहुं ॿियो ॾींहुं 3 ॾींहं उमर खे कुकर भुञी उन में सोन चांदी विझी उन ॾे ॾियारे मोकिली हाणे उमर खे चवण लॻा ओ अल्लाह तूं बि हाणे मूं जहिड़ो बादशाह थी उमर खे चवण लॻो त उमर केतिरो मूंखे ॾिनो अथई हलो कुकर जी मोकिली हिकिड़ी रान आऊं थो खायां अधु माने पंहिंजे साथी खां वठी गुज़ारो कयां तूं मूंखे छा ॾिनो आहे उमर खे चयो त अल्लाह जो करे तो उमर खे छा कराईंदी अंधे कयो कुकर जे अंदरि उन सीने जे अंदरि सोन चांदी विझी 3 ॾींहं ॾियारे मोकिली पर उहो सोन उहो चांदी उहो मिलकत उहो उनखे ॾे वई न वञे मौला तूं पंहिंजी खज़ाने मां खारा सुभान अल्लाह ये नेमतूं या भलाई मिलंदी अल्लाह वार न वठो अल्लाह वारे वठी न को आलिम को हाफ़िज़ को इल्म वारो त पोइ अल्लाह वारो साम्हूं वेठो आहे त तव्हांखे इल्म जे दरगाह खां ॿाहिरि रखी अचीस आलिम हुजे वरी पढ़ियल हुजे पर वलीअ जे आॾो ज़बान सां एतिराज़ न करे पर दिल में बि न सोचे वलीअ खे ख़बर पइजी वेंदी आहे आख़िरी ॻाल्हि थो कयां हज़रत आबिद बिल्लाह रहमतुल्लाह अलैहि मुरीद कयो किबला बका छा आहे फना छा आहे जे पुट हेॾी महिल मां दुनिया लाइ पर्दो करे वञा न
जो मुझो जनाज़ो पढ़ाए उन्हें का यो मसलो बुधा के याद बका छाए फना छाए बुजुर्ग जो मिसाल जो है ममन हवा मुझो जनाज़ो पढ़ाए के कने ताजुद नमाज कदा न करे होजे किते सुबह न को दे या तो सकी मिले वालो नो ई बोलो सुभान अल्लाह साईं जो मिसाल जो हाने दिलू लगी वयो असारे मानू भी काइन उन्हें आलिम भी काइन मौलवी भी काइन पर साईं जो हुक्म त मुझो जनाज़ो हो पढ़ाए जे कने ताजुद कदा न करे होजे थोड़ी देर का बदलो बुजुर्ग नकाब हो जल हुजे चेहरो ढकेल हुजे सिद्धो आयो अति तकबीर हुई नमाज पढ़ाई वरी वापस ले जो ओ वो मुरीद दौड़ी अॻियां आयो किबला मूं इन बुजुर्ग खां पुछा कई त किबला बका चाहे फना चाहे मूंखे सही मत जेको मुंहिंजो जनाज़ो पढ़ाए न मसलो उन खां पुछा करे किबला मेरो फरमायो तव्हां जनाज़ो पढ़ायो आहे न साईं जो हीअं चादर हटा त बाक़ी बिला पान हुया साईं जो चादर हटाए न त बाक़ी बिला पान हुया फरमायो त जंहिंजो जनाज़ो मूं पढ़ायो आहे इहो फना जेको पढ़ाए वञा थो इहो पका अल्लाह वारा मरदा न आहिनि अल्लाह वारा अॼु बि ज़िंदह मौजूद आहिनि अॼु बि बाबू बि आहिनि जेका करनि जे मथां आहे हू वरी हिकिड़े फ़क़ीर खे छॾे कयो हलणा ॿाहिरि निकिरी आ घर खां ॿाहिरि निकितो त दरगाह बंदि लॻी पई आहे मदार बंदि लॻी पई आहे वरी जोर से करावा ले हलिया ये किबला दरगाह बंद लगी भैया ये बिन लाए बंदा तुझे ले खोले दा जेरी माले वो मुरीद मज़ार का पोतो दरगाह का दरवाजा खुली गया भूमि करंदर उन मज़ार के मथा करी वाली उन लांगो आए जो गाड़ी बुआरी जो दे थोड़ी से लो मंजर मेरे मारा पुत्र को बयान दिनो विलायत नहीं बुजुर्गी मिली हाने वापस अचे लो हुन वठी रही घोड़ा ले असा के साल गुजरी आया असा बुहारी नहीं अच्छी गाड़ी थी होया असा के बोलियो गए कौन बोलिए हे हींअर आयो हींअर बोलियो ला बंदी तो वने जेके विलायत मिली न उन्हें पोया ॾिसी लोणो बनाए कमायो त दिए दाता पेट फाटे बनाई मुदार मरियो फटके जो रेलो करे नहीं तो कम बर्बाद दियो साईं हके करे रोते वाले वन मज़ार मंदा वो वाली जो बनाया वाह तो के वो भाई नहीं मुझे मुदार के मारे के हत्यार लोग दिनो मुझे आदम आए तो दिसा के आदम आए मुझे बुहारी जात में बता दई वो मुदार मरियो पेट फाटी जो उन्हें मुला गुसल दिनो तखपन पेट वाली जाए ना फाटी जो जमन था वो फकीर खुदो पिया पर कबर पेट वजा फाटी गया वो तो वली का लफ्ज निकली गया के जड़ा वली मज़ार में भैर लिए त नहीं सके तो पर शरीयत किए जी तो त जिंदा वली का भैर दो हजरत ख्वाजा मोहम्मद सिद्दीक खदात को वारो बुजुर्ग हो आनंद हो मेरो लॻो साईं जो केदी मुखे मोकल दे तमा मेलो घूमी जा ये बात हदीस पढ़ण वारो कुरान पर पूजो थावने मेले दा मेलो गुजरी वने हो तो के मोकल तू ज़ियारत करे अची दे ये सही ना मेहरबानी कर मुखे मोकल साईं जन को अखर लिखा कि जली मल दरगाह ले वनी ना या चिट्ठी वनी बुजुर्ग करन ला सभा जे मदा के मथा वनी रख जाए अरे वाह वाह है ना सेवा का इन बाकी अरे वाह वाह इते रस घणी हुई हे लगी जो चाहे साईं के फंद दो ना जीअं गाॾीअ तां लथो त हिकिड़ो बुज़ुर्ग वॾा वार हुजनि त चवण लॻो थोरा ख़त त मूंखे ॾे ख़त पढ़ी वरी हीअं पासे मां वरी ठिकरी खणी उन ते लिखी कि वञ हीअं वापसि मोड़ी वञी पंहिंजे उस्ताद खे हीअ ठिकरी वञी पढ़ा हिनखे अचो वञे इहो कहिड़ो माण्हू आहे मूंखे दरगाह ते वञण ई कोन ॾिनई वरी उसे वण मां वापसि मोटियो सदापुर पहुतो के साईं हिकिड़ो बुज़ुर्ग मिलियो अहिड़ो आरे पारे मिलियो वॾा वार हुजनि चहिरो नूरानी हुयसि ऐं मूंखे हिकिड़ा दरगाह ते वञण ई कोन ॾिनई ऐं ठिकी करे छा लिखी ॾिनो साईं वरी मोहम्मद सिद्दीक सदापुर वारे ठिकी वारा अखर पढ़ी साईं खिलिया केॾी खिलो
कि बुजुर्ग फिक्री ते लिखियो अब जेको तो यो लिखो होयो न वडन वारो कलंदर सला सबन पाण होयो साईं लिखियो तो मौलाना तो मुझे लिखियो तू अल्लाह वारो पाण जे सदाई दो आई हे दरगाह में हे नाचूरा नचन हे गेल सरी कम दादियन कुन ने थोड़ो बोलो जी ओ जे कलंदर लाल सरबाद वरी लिखियो तो मौलाना तो का हिकड़ो शागिर्द कोन तो लोग जे मा मफरूज न करो गया सुभान अल्लाह मां जे मुदा छडे अरब बात दे मां जे मुदा छडे अरब बात दे तो आया वली मुदा दोस्त मजार में हुंदो उन्हें के बीवी ताकत हुंदी वली जिंदा है शहीद जिंदा है आई नबी जिंदा है नबी के खपन के मिट्टी पर चोंदी है बला तकूलू लिमन युक्तल फी सबीलिल्लाह अमवात बल अहयाउ वला किल्ला तशउरून यदऊन लगे लेकिन अल्लाह के राह में मार दिया है बल अहयाउ वला किल्ला तशउरून बल ये जिंदा मौजूद है इनके अल्लाह नूर तक दोरे जिंदा है जिंदा जो तवज्जा होंदो न उन्हें के वंड मिली वले पर जेकॾा चंगाई बुद्धि ऐं फ़ैज़ बुद्धि वरी चादर के झंडी विधा दो न और नुक़सान असां जो है न वॾा जेकॾा दिल पर फैले ये अमल के तो वली ला पलजी हलो किथे खुलफा हुया न वेठा आहिनि भाई मगर तव्हां 40 ॾींहं किलो कयो 11000 ज़िक्र कयो इंशाअल्लाह ताला तव्हांखे उहा नेमत मिली जेका अल्लाह वली खे ॾींदो आहे वली वटि सभु कुझु हूंदो आहे साईं पंहिंजे किताब में लिखियो आहे त मुर्शिद फ़ाइदो कोन ॾींदो आहे मुरीद खे मुरीद फ़ाइदो वठंदो आहे मुर्शिद खां मुर्शिद ताईं जो आहे त मुंहिंजा सभु मुरीद वली अला बणी वञनि न पंहिंजे हूंदा मुंहुं ते फ़ाइदो कोन मिलंदो आहे फ़ाइदो मुरीद वठंदो आहे मुरीद खे पंहिंजे सीने खे साफ़ कंदो आहे त मुर्शिद वारो फ़ाइदो मुंतक़िल थी वेंदो आहे जीअं मां हितां ईंदा न अदा तकरीर तो बुद्धि दिल पर पंहिंजो वाइदो ॿुधो अदा महिरबानी करे तकरीर मूंखे बिल्कुलु करे ॾे भला जेकॾहिं तूं 1000 माण्हुनि खे उहा तकरीर बिल्कुलु करे ॾी न पर तुंहिंजे मुंहं में फ़र्क़ु कोन पवंदो आहे असां अचूं था अलाह वारे वक़्त जेकॾहिं अक़ीदे सां विहूं न त बेड़ा पार थी वेंदा भई फरमाईंदा आहिनि जेकॾहिं अलाह वारे जी दरगाह ते अचो न काठी टेड़ी हुजे उनखे ईअं नचो त काठी टेड़ी अचो त मुंहिंजी अखि में फेर आहे मुर्शिद दरगाह जी काठी सिधी आहे ऐं त कॾहिं मिलंदो आहे अलाह वारे जे हुन दीवार मां तव्हांखे फैज़ मिलंदो आहे अलाह वारो जिते कदम रखी ईंदो आहे 100 साल ताईं उन कदम रखण जे करे रहमत पीरा पीर तकरीर हिकिड़ो माण्हू कोन कयो हिकिड़ा थोरा सा कबीलो आहे हुन मुक़ाम जा
मुझे दरगाह से इंदला तेरी तमाम दरगाह ने कदे आयो कोने के भला कदे इंदे मुझे पे नमाज पढ़ी हुई तेरी नमाज को कौन पढ़ी हुई खबर काने का साईं बाबा ने कदे भला मुझे दरगाह जो ने पानी पी लो मदद दे लो तो सुभान अल्लाह थोड़ी देर का पो ओए रजो बंद थी वयो काहू बंद थी वयो साईं फरमायो एने कब्र वाले के अल्लाह ताला जो हुक्म जो मलाइको होयो गुनाहगार पर असा नहीं जो सुनाने ने जन्नत वाला पढ़ाए छो मौलाना सरवाली खानी जेको देवपति हुनके हकीम उम्मत चवंदा आहिनि हुन माने किताब में लिखियो किताब जो नालो हिफाज़त कयो योमिया हुन किताब में लिखियो पीरा कयो धोबिया हे मन मरियो ता मलाइको पुछा करे रब के वातो नबी के वामा दीन तो मन नबी के ये तो मुझे क्या खबर है मैं आप लोग का दिला जब मेरा कपड़ा धोने वाला मलाइका सवाल जो करना एक जवाब दो ये मलाइका अल्लाह ने वो दिया और आप पूछो बेटा वो तो रब के लोगा एक जवाब दो ये कमा अब्दुल कादिर जिलानी का कपड़ा धोने वाला आया पूछो तो नबी के लोगा फिर तुम अब्दुल कादिर मेरा कपड़ा धोने वाला आया अल्लाह भगवान जी मुझे वली दा मेरा कपड़ा धोता है ना ये जब हम जहन्नम हराम कर दे तो मुझे चलो ओ कई मुर्दा मुसलमान पाकिस्तान में गडरा हुआ तो एकड़ो वाणियो वने दो ना तेली मुसलमान के बारे में ना बोलो फिर बाद वो वाणियो पंहिंजी घरवारे के वठी वने पे पंहिंजे इलाइक़े में मुसलमान पासो वठी आयो हिन केॾा थो वञी ते वञा थो तेली चइजे यार मुंहिंजो बि कमु आहे मूंखे तेली हलणो आहे हिन जो रूह ख़राब थियो दिलि ख़राब थी हिन जी अखियुनि में ॿियाई हुई हिन जो तूं जेको मुसलमान फिरणो आई तोसां मां करे हुन मुहम्मद सुभाणे मूंखे मारे ॾिनी न बाबा पाण खे दिलि ठाहियूं था घर जीअं चवंदो आहे गाम त भित भित में गॾु चई हाणे मूंखे नालो थो वञो चई हाणे मां न को तुंहिंजे क़ुर खे मञा तुंहिंजे नबीअ खे मञा न को अलाह खे उहो जेको तव्हां चवंदा हुआ न असांजो पीर यारी वारो पीर दस्तगीर इहो मूंखे ज़ामिन ॾे पोइ मूंसां गॾिजी हल बसि चोरी करे आयो चवण लॻा मां चोरी कई अथई भला कसम खणंदे जी कसम मूंखे तेरी ॿुधाई आहे खणो छाजो आहे हे छा आहे कहिड़ा छा आहे चई हे क़ुर आहे क़ुर खणंदे चई अहिड़ा त मां 10 खणी ईंदुसि चई यार को आहे अहिड़ा त मां 10 खणी ईंदुसि हो सम्झे थो त न नबीअ खे सुञाणे न अलाह खे सुञाणे न क़ुर खे दस्तगीर पाणे मुंहुं ॾेई वेंदासीं हलिया हाणे हुन चयो त असां मुंहिंजे यारी वारे जवान बि यारी वधाईंदा आहियूं असां को दस्तगीर खे मञण वारा हाणे मूंखे तूं ज़ामिन ॾे दस्तगीर पोइ मूंसां गॾिजी हेतिरो थी वियो हाणे अॻिते हलंदा वञनि उहो मुसलमान जी दिलि ख़राब थी मुसलमान छा कयो हुन वाणी खे खंजर हणी सिर फटे छॾी मारे छॾी बाक़ी हुनजी ॿी घरवारी ऐं त ख़बरदार मुंहिंजी घरवारी आई हाणे लफ़्ज़ तो गलाई त तोखे क़तल कंदुसि हाणे हिनखे डपु थियो साल मूंखे न मारे ॾिजे अॻिते वधिया उहा जेका वाणी जी घरवारी हुई न पोइते लोणो वारा ॾिसे वरी अॻिते वधे वरी पोइते लोणो वारा ॾिसे मुसलमान जो छाती थी पोयां चई त ॾिसां थी जेको ज़ामिन जो उन्हीअ में देर कई आहे बाबा सम्झे कोन सिंधी थो ॻाल्हायां काफिरानी आहे ओ काफिर खे हुन मारे छॾियो आहे काफिरानी पोयां ॾिसे पई अजन मां घुराव आईंदी वञे पई बाबू कयो ॾाढो ॾुखनि सतायो हारा बुधिया दुश्मन पंहिंजन भॼायो बाबू कयो दुश्मन पंहिंजन भॼायो
अञा देर कई दस छाजो दस्तगीर बुलंद जे कमन लगी किथे दस्तगीर दस्तगीर छाजो ऐ माथ जे रहल मुदी घर वाले लाइन देर न गुजरिया पीर न पेर दस्तगीर सामो वजिया ओ दस्तगीर जानी कर मेरे हरमत कर ओ दस्तगीर जानी कर मेरे बानी पुकारे थे बाने ला ओ दस्तगीर जानी कर मेरे बानी पुकारे थे बाने ला तार मेरो सिधोने मतारे ऐ तार मेरो सिधोने मतारे सागे आरे सागे पारे इन से देग बियानी दस्तगीर जानी कर मेरे बानी पुकारे थे बाने ला फरमायो तो पीरान पीर जो करम तो बरन माने खुद का पीरान पीर दिठो है भला तो तू करे करो कंदो आई असाई मुसाहिदो कंदानो पीरान पीर दस्तगीर कादरी सिद्दगी दिल बसगी इजाजत नहीं करिया असा कादरी मानो त करमी बनायो नक्शबंदी बनायो ओ थारम मेरो सिद्धोते मतारे थारम मेरो सिद्धोते मतारे सागे आरे सागे पारे इन से देग बियानी दस्तगीर जानी कर मेरे बानी पुकारे थी बांगेला देर न गुजरिया पीर न पीर दस्तगीर सामो वजिया ऐ खंजर खरी कढो तो कहीं कढरायो त फिरी घर का जुदा देव मुसलमान की फिरी मारे चले भाई आया ओ जमाने वक्त उन्हें के फरमाया तुम बेइज्जतिल्ला ओ मुद्दो मुवल काफर जिंदा थी नहीं रो संसा काल ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह कब नो बड़े मुसलमान बनियो काई फरमायो तू जो फैसलो करे छजवा मातुल जामिन आया आए बंदो वतन वन ये भाई तो मुझे जिंदा कयो इन मुसलमान के तो मारियो तो बाने मुझे वापस वणवा वापस वेंदो से हाने जो खून मुझे किसी में बची गयो पीरान ने फरमायो तो के खत लिखी तो जा बादशाह के जाए यो तो खून बतो का मावा भाई फरमाया तो मुझो मुरीद मशरिक में मुझो मुरीद मां मशरिक में मुझो मुरीद मगरिब में हद करे अब्दुल कादर उठे मुझे दो मास कई बार तो खान दुआ मुझो जमल कान को बम बरका ने कबूल मंजूर फरमाए वमा अलैना इल्ला सुभान अल्लाह माशाअल्लाह मुझे मुश्किल करीमन जा पतंगी परवाना पर परे खान इन महफिल में हाजिर थे आए इंशाअल्लाह सभी दिल की मुराद तमन्ना पूरी थी अन करीब बाबू मुर्शिद करीम तशरीफ फरमा थियण वारा हैं असां समझी ज़ियारत करे किताब जो नवाज ॿुधी मना तलब हो जाएंदासीं ऐं किताब जे लाइ दावत अर्ज़ कंदुसि उस्तादुल उलमा हज़रत अल्लामा मौलाना मुफ्ती साईं बाकी बिल्ला करमी मदरज़ुल आलिम के पाण तनी मन अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन वस्सलातु वस्सलामु अला अशरफिल अंबिया वल मुरसलीन सय्यिदिल अव्वलीन वल आखिरीन क़ाइदिल कुर्रिल मुहज्जलीन हबीबिना मुहम्मद व अला आलिहि व अस्हाबिहि अजमईन अशहदु अन ला इलाहा इल्लल्लाह वहदहु ला शरीका लहु व अशहदु अन्ना मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु अम्मा बाद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम
इन्नमा युरीदुल्लाहु लियुज़हिबा अन्कुम अर्रिज्स अहलल बैति व युतह्हिरकुम तत्हीरा। सदक़ल्लाहु मौलाना अल-अलीयुल अज़ीम। मुझे प्यारा दोस्तों बड़ी बहनों, अल्लाह ताला का अपने करम एहसान लख मुतफ़ई इनायतों जे मालिक करीम असां खे फेरो कीहर ज़िंदगी में बड़े पीर जे आस्थाने ते हाज़री जो शरफ़ नसीब फरमाए। ये कंगड़ा हिते अचण मुर्शिद जे आस्थाने जा पेर भरण या बड़ी खुशनसीबी आहे, बड़ी सआदत आहे जो अल्लाह वार के दर ते अल्लाह के दोस्तन के दर ते उही माण्हू आहे जिन ते अल्लाह जी नज़री करम हूंदी आहे। अल्लाह ही चाहींदो आहे उहे सीना उहे दिलूं जिन में अल्लाह ताला पंहिंजे दोस्तन जी मुहबत भरींदो आहे। उहे परवाना उहे दिलूं उहे माण्हू जॾहिं ईंदा आहिनि अल्लाह वारनि वटि त कढियल कल्ब उन्हनि जा गंदगी ऐं आलूदगी वारा कल्ब रोशन मुनव्वर ऐं फैज़ सां भरपूर बणिजी वेंदा आहिनि। उन्हनि खे अल्लाह वारा उहे बातिनी आलूदगी बातिनी बीमारियुनि खां दिल जी बीमारियुनि खां साफ़ सुथरो उजड़ो कंदा आहिनि, पर ज़ाहिरी तौर ते ज़ाहिरी आलूदगी ज़ाहिरी गुनाहनि जी गंदगी खे दूर करे उन्हनि खे शरीयत जो ताबेदार बणाए छॾींदा आहिनि। जॾहिं उहे शरीयत जा ताबे बणिजी वेंदा आहिनि, शरीयत जा कामिल मुकम्मल बणजंदा आहिनि, त पोइ अल्लाह ताला उन्हनि ते पंहिंजी दोस्ती जा पंहिंजे विलायत जा दर खोलींदो आहे। पोइ अल्लाह उनखे पंहिंजो कुर्ब वारो करीब बणाए छॾींदो आहे। अल्लाह वारनि जी निस्बत जे वेहण सां अल्लाह वारनि जे दर ते अचण सां उनजी सोबत ऐं संगत में वेहण सां असांखे अल्लाह इहा बरकत अता करे थो, इहो फ़ाइदो अता करे थो जो अल्लाह वारनि जे रंग में रंगे छॾे थो। जॾहिं उहे माण्हू अल्लाह जे वारनि जे रंग में रंगिजी वञनि था त पोइ दुनिया में आम माण्हू न बल्कि ख़ासि बणिजी वेंदा आहिनि। सुभान अल्लाह। उहे अल्लाह वारनि जे दर ते ईंदा आहिनि त उहे ज़ाहिरी तौर ते पाक मुसफ़ा मुजल्लाद बणजंदा आहिनि ऐं उन सां गॾोगॾु उन्हनि जी दुनिया बि संवरजंदी आहे, पर क़ब्र क़यामत आख़िरत बि संवरजी वेंदी आहे। उन्हनि जे लाइ दुनिया आख़िरत में फ़ाइदो थी वेंदो आहे। सुभान अल्लाह। ऐं इहे अल्लाह वारा जिन जे दर ते असां अचूं था उते असांखे उनजे मुर्शिद जे आस्थाने ते अचण सां असांखे इहा चीज़ नसीब थिए थी जो ज़ाहिरी तौर ते असांखे इस्लाही बयान मिले थो, असांखे असांजे क़ल्ब जो इस्लाह थिए थो, असांजे दिल जो इस्लाह थिए थो। मुर्शिद दिलबर साईं जी सोहबत में वेहण सां असांखे अहिड़ो इस्लाह मिले थो जो असांजी अक़ीदे जी दुरुस्ती थिए थी, असांजे अमाल जी दुरुस्ती थिए थी, असांजे ज़िंदगी जी दुरुस्ती थिए थी, असांखे पाकीज़ ज़िंदगी नसीब थी वञे थी। सुभान अल्लाह। रब फरमायो इन्नमा युरीदुल्लाहु लियुज़हिबा अन्कुम अर्रिज्स अहलल बैत। अल्हम्दुलिल्लाह अपने पीर कामिल की दीदार कयूं पिया, सदन की याद कयूं पिया। अल्हम्दुलिल्लाह मुर्शिद जी तशरीफ आके थी चुकी आहे, पर अचूं मुर्शिद जी दीदार से ठाहे रहिया आहियूं।
मुहज पे कयो तरब फरमायो इन्नमा युरीदुल्लाहु लियुज़हिब अन्कुमुर रिज्स अहलल बैति व युतहिरकुम तत्हीरा। तरब फरमायो त अल्लाह चाहे इहो थो जो अहल बैत खां घर वारनि खां पलीती खे परे करे ऐं उन्हनि खे खूब पाक करे। अल्लाह ताला उन असीम हसन जो जिक्र फरमायो आहे जेके हसनू महबूब मुस्तफा के घराणे वारा आहिनि, महबूब मुस्तफा जा घर वारा आहिनि। उहे घर वारा जन घर वारनि खे अल्लाह ताला सभिनी दुनिया वारनि जे घर वारनि खे अज़मत शान इज़त में वधीक बुलंद बाला फरमायो। उहे जहिड़ी हस्तियूं आहिनि मुफ़स्सिरीन किराम सभिनी जो इजमा आहे त उन्हनि हस्तियुनि मां मुराद जेके अहल बैत आहिनि उन्हनि मां मुराद पंजतन पाक आहिनि। महबूब मुस्तफा जी ज़ात, हज़रत मौला अली जी ज़ात, हज़रत फातिमा ज़हरा जी ज़ात ऐं इमाम हसन ऐं इमाम हुसैन ये पंजतन पाक जी ज़ात मुराद आहे। जो हज़रत आयशा सिद्दीक़ा का रिवायत आहे, आयशा सिद्दीक़ा फरमाई थी या हदीस किस्सा जंहिंमें महबूब मुस्तफा सोने हबीब अरबी मुजीब हिकिड़े ॾींहुं निकिता आहिनि, सुबुह जो वक़्तु आहे, सवेर निकिता आहिनि। सोने हबीब खे कारे वारनि वारी यमनी चादर पातल हुई ऐं महबूब मुस्तफा जो बंदभाव वारो मुखड़ो उन में लिखियल हुयो। सुभान अल्लाह। मुस्तफा सोने हबीब अरबी मुजीब जे साम्हूं इमाम हसन दौड़ंदो आयो आहे। महबूब मुस्तफा उन कारे रंग वारी चादर में उनखे ढकियो आहे। वरी ॾिसां थी त इमाम हुसैन दौड़ंदो आयो आहे। महबूब मुस्तफा हथ खां वठी उनखे बि चादर में दाख़िल कयो आहे। वरी अम्मा आयशा सिद्दीक़ा फरमाए थी हज़रत फातिमा ज़हरा आई आहे, महबूब उन चादर में उनखे बि दाख़िल कयो आहे। वरी मौला अली आयो आहे, मौला अली खे महबूब मुस्तफा उन चादर में ढकियो आहे ऐं महबूब मुस्तफा जे पंजतन पाक जे मथां चादर रखे ऐं महबूब हथ खयां ऐं दुआ ॾिना। महबूब दुआ घुरंदा अल्लाहुम्मा हाउलाए अहलु बैती, मौला हे मुंहिंजा अहल बैत आहिनि, इन्हनि खां पलीती खे दूर कर तत्हीरहुम तत्हीरा ऐं मौला इन्हनि खे खूब पाक साफ़ बणाए छॾ।